अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हां सां हिकिड़ी ॾाढी मज़े जी शइ शेयर करे रही आहियां। एक बहुत ज़बरदस्त आइडिया मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। ये शूज़ हैं पुराने, जो पहने हुए एक बच्चे ने पहन लिए हैं, उसको छोटे हो गए और अब हम ये किसी दूसरे बच्चे को पहनाने वाले हैं। जैसे होता है आमतौर पे घरों में कि बड़े बच्चों के जो शूज़ हैं या कपड़े अगर अच्छी कंडीशन में हैं तो वो हम उनको दोबारा पहना लेते हैं। अच्छा, इनको मैंने क्या किया है, ये आप देख लें। इस तरह के स्टिकर्स बाज़ार में मिलते हैं। ये ग्लू कॉमन है, सबको पता है। तो मैंने इनको रिफ़्रेश किया है। ये एक तो है जो पेयर, ये किसी बेबी बॉय का था, अब बेबी गर्ल ने पहनना है, तो उसको आप देखिए कि मैंने किस तरह से रिफ़्रेश किया है। हालांकि इनमें जो नग हैं, जो हैं मोती हैं, इनमें अपना ग्लू होता है, ये स्टिकर होते हैं, लेकिन मैंने फिर भी ग्लू लगा के इनको चिपका दिया ताकि ये सिक्योर हो जाए। बेबी बॉय के शूज़ से जिसको मैंने ये डायमंड्स लगा के और मैंने इसको जो है एक गर्लिश लुक दिया है। ही नंढड़े हिकिड़े बेबी बॉय जा छोकिरे जा जूता आहिनि जेके हाणे पाईंदी हिकिड़ी छोकिरी, जेके असां मैचिंग कपिड़नि सां पाराइण जे लाइ ही तरीक़ो कयो आहे। त हुनखे ही नग आहिनि डायमंडीज़, ही ग्लू सां मुहैया आहिनि। हालांकि स्टिकर हूंदा आहिनि, इहे हमेशह चिमड़ाए सघिबा आहिनि, पर उन जे बावजूदि मां हिननि जे हेठां ग्लू हई आहे त जीअं इहे वधीक महफ़ूज़ थी वञनि। उन खां पोइ हिकिड़ा ही जूता आहिनि, ही ॾिसो, ही बि यूज़ड आहिनि ऐं हिननि जा जेके ही गुलनि जे विच में मूं ही मोती हया आहिनि जेके हाफ पर्ल्स आहिनि, ऐं ही जेकी बटरफ्लाई जी बॉडी आहे इन जे विच ते बि मूं हिकिड़ो डिघो साइज़ जो नग हयो आहे। ये मैंने जो है हाफ जो बीड्स हैं वो लगा दिए फूलों के बीच में, और बटरफ्लाई के ऊपर मैंने एक लंबे साइज़ का नग लगा दिया है। और ये तीसरा जो है शूज़, ये ॾिसो, ही टियों, हिनखे ही पिंक कलर जा ही जेके गुल आहिनि इहे मूं लगाया आहिनि। हाणे हिन सां ही कोई ख़राब बि लुक नथो ॾिए ऐं हिकिड़ो स्टाइलिश थी वियो आहे, त कंहिं बि कपिड़नि सां मैचिंग असां हुन ॿार खे पाराए सघूं था। त मूंखे ही वणो आइडिया। असां त ख़ैर हमेशा का ईअं जो ईअं पाराईंदा हूँ, हमेशा से हम वैसे के वैसे पहना देते हैं एक बच्चे के दूसरे बच्चे को, लेकिन मुझे ख़्याल आया कि हम इनको थोड़ा रिफ़्रेश करके थोड़ा अच्छा लुक दे सकते हैं, तो मैंने इनको दे दिया है। तो मुझे उम्मीद है आपको ये मेरा आइडिया पसंद आया होगा। कैसा लगा है ज़रूर बताइए, कमेंट करें। वीडियो अच्छी लगे तो शेयर करें, लाइक करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें। इस तरह के काम हर घर में होते हैं, इसलिए कोई ये नहीं कह सकता कि ये तो क्या तरीका है। ये तो अच्छा है कि वैसे पहनाने से आप इनको थोड़ा सा रिफ़्रेश कर लें, ठीकु आहे। जीअं जो तीअं खणी पाराइण खां बहितर आहे त उन में तव्हां थोरी नवाण पैदा कयो, थोरो हुनखे स्टाइल ॾियो, थोरो नओं लुक ॾियो, त हीअ ॾिसण में सुहिणा बि लॻनि था ऐं थोरा रिफ़्रेश बि थी विया। त उमेदु आहे वीडियो तव्हांखे वणी हूंदी। वणी हुजे त लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो वीडियो खे, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में अञा बि मां कुझु अहिड़े टाइप जा आइडियाज़ तव्हां सां शेयर करणु चाहियां त तव्हां उहे आसानीअ सां ॾिसी सघो। सो इंशाल्लाह असां वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं। हमेशह चवंदी आहियां त पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो ऐं पंहिंजो कमु जेको आहे उहो प्यार सां कयो। सो जेसिताईं कंहिं ॿी वीडियो सां मुलाक़ात थिए, ॿिए कंहिं आइडिया सां असां मिलूं, तेसिताईं अल्लाह वाहे।